पूज्य पंचायत सिंधी कॉलोनी बनी पार्क संस्था ऐं बनी पार्क सिंधी कॉलोनी विकास समिति मातृशक्ति जे सौजन्य सां असू चंड मेलो महोत्सव 2023 धामधूम सां मल्हायो वियो। 15 अक्टूबर आर्तवार ऐं 16 अक्टूबर सूमर जे ॾींहुं घणेई कार्यक्रम थिया। 15 अक्टूबर जे ॾींहुं सुबुह जो घट स्थापना सां गॾु ई झंडो फहिरायो वियो ऐं गॾोगॾु बहिराणे साहिब जी पूॼा थी। ज्योति प्रज्वलन ऐं छेॼ खां पोइ प्रसाद विरायो वियो। शाम जो झूलेलाल साहिब जी आरती खां पोइ ॿारनि जे रंगारंग कार्यक्रम जो आयोजन थियो, जंहिंमें बनी पार्क जी मातृशक्ति जे योगदान सां आदर्श विद्या मंदिर स्कूल में लॻभॻि 50 ॿारनि झूलेलाल खे यादि कंदे रंगारंग कार्यक्रम में मनमोहक प्रस्तुति ॾिनी। ज्योति जलाए आरती करे कार्यक्रम जो आगाज़ कयो वियो। झूलेलाल जे रूप में पल्ले ते वेठल नंढड़े ॿार जी झांकी खे सभिनीनि तमामु घणो पसंदि कयो। ॿारनि पारां पेश कयल कार्यक्रम जूं सुहिणियूं झलकियूं। जॾहिं जॾहिं धरतीअ ते अत्याचार वधंदो आहे, तॾहिं तॾहिं भॻवान अवतार वठंदो आहे। 10वीं सदीअ में सिंध में बादशाह मीरख शाह जे अत्याचारनि खां हिंदू तमामु दुखी हुआ। उन्हनि जी अरदास जेको खटी आयो पैर सां ओ जमालो जंहिंजी सिंध पूरी सूहा ओ जमालो ओ जंहिंजो रोज़ो लाल लतीफ़ जो ओ जमालो ओ हीअ सुंदरी सुहिणी लाल जी ओ जमालो जानी जमालो ओ जानी जमालो जेको खटी आयो पैर सां ओ जमालो जंहिंजी सिंध पूरी सूहा ओ जमालो जोरदार तालियां इन सब के लिए। में
जो प्यार जैके मिलो हुकूमत करे हो हुकूमत करे ऊंचा है भवन ऊंचा मंदिर ॿारनि जो प्रोग्राम ॾिसी कॉलोनी जे भामाशाहनि सिंधी संस्कृति जे वाधारे लाइ थींदड़ हिन कार्यक्रम में ॿारनि खे प्रोत्साहन तौरु ख़र्ची बि ॾिनी ऐं गॾोगॾु इनाम बि ॾिना विया। असू चंड जे ॾींहुं यानी 16 अक्टूबर जे ॾींहुं सुबुह जो मंदर में आरती करे प्रसाद विरायो वियो। ॾींहं जो परंपरा अनुसार बहिराणे साहिब जा पेर घर घर घुमाराया विया ऐं छेॼ थी। सभिनी में घणो उत्साह ऐं उमंग हो। शाम जो आरती करे सांस्कृतिक कार्यक्रम जो आयोजन थियो, जंहिंजे तहत सिंधी गीतनि जी सिरमौर काजल चंदीरमानी ऐं भाउ मनोज मामनानी पंहिंजा गीत कलाम ऐं भॼन ॻाए सभिनी दर्शकनि जो मन मोहे छॾियो। हिन समारोह में समाज जे विशिष्ट अतिथियुनि जो सम्मान कयो वियो। आख़िर में नंढे ॿार खे लोली ॾिनी वई। पलव सां गॾु असांजी सुहिणी सिंध प्रोग्राम जो समापन थियो। पेश आहिनि हिन सांस्कृतिक कार्यक्रम जूं कुझु झलकियूं। जयपुरी शान पगड़ी पाए करे माला पाए करे स्वागत करा। तारी में कमला में मां घंटे में तारी वाले तारी समाज की सूचक है। तारी में कमला जरूर दो चार तारी सा करे वो भी कुर्बानी है। Ramadan.
What